अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज जे इन वीडियो में असां ॿुधाइण वारा आहियूं त सिंधी अदाकार हिक ड्रामे जा केतिरा पैसा वठंदा आहिनि। त दोस्तों शुरू था कयूं असां अॼु जो वीडियो। त दोस्तों सभ खां पहिरियां ॻाल्हि कयूं था आसमा भुट्टो जी। दोस्तों आसमा भुट्टो जो सखर सां तालुक़ आहे। दोस्तों आर्टिस्ट पहिरियां तक़रीबन 2015 खां पहिरियां जॾहिं ही नई आई हुई त आसमा भुट्टो 5 खां 8 हज़ार रुपया वठंदी हुई सिंधी टेली फिल्मुनि में कमु करण जे लाइ। ऐं उन खां पोइ जॾहिं ही कमु सिखी वई, सुठी आर्टिस्ट थी वई ऐं हिन जो नालो थी वियो त ही सोप सीरियल में 20 खां 25 हज़ार जो मंथली जी बजट वठंदी आहे जॾहिं सोप सीरियल में कमु कंदी आहे। दोस्तों ईअं ई असांजी रूबी अली जेका सुहिणी आर्टिस्ट भी आहे, होस्ट भी आहे, मॉडल भी आहे। दोस्तों हिन जी बजट चैनल जे हवाले सां 40 खां 45 हज़ार मंथली जी बजट आहे। एग्रीमेंट आहे 40 खां 45 हज़ार जी अंदर एग्रीमेंट साइन कंदी आहे, जेको हिन वक़्तु हुन जो एग्रीमेंट हली रहियो आहे। उन हवाले सां ॿुधूं था। जी दोस्तों असांजी सिंध जो सुहिणो अदाकार जबल नाज़ा जो आशिक़ दीवानो ऐं असांजे दर्दनि जो दरिया जो असांजो ख़ूबसूरत किरदारु अदा कंदड़ अब्बास गुल साहब असांजो सुहिणो आर्टिस्ट जंहिं केतिरा ई एवार्ड केटियन ताऊं हासिल कया आहिनि। दोस्तों सिंधी स्टेज ड्रामनि जे दौर में जॾहिं त सिंधी ड्रामनि जी शुरूआति हुई, जॾहिं त दौरु हुयो, उन वक़्तु स्टेज ड्रामनि में अब्बास गुल 8,000 रुपया हिकु स्टेज ड्रामे जी बजट वठंदा हुया, पर हिन वक़्तु अब्बास गुल 3 खां 35 हज़ार रुपया जी फीस हिकिड़े स्टेज ड्रामे जी एग्रीमेंट कंदा आहिनि। दोस्तों असांजी सिंध जो लेजेंड वॾो हीरो सदोरो धाड़ेल उर्फ असांजो ख़ूबसूरत अदाकार असद कुरैशी, जेके फिल्मी स्टार भी आहिनि, पुराणा मोस्ट सीनियर आहिनि। हिननि जी सोप सीरियल में हिन वक़्तु जंहिं ड्रामे में कमु कनि था उन्हनि जी बजट आहे 70,000 रुपयो मंथली। ही जंहिं ड्रामे में आहिनि पहिरियां जो सिलसिलो कुझु ॿियो हो। हिन वक़्तु महांगाई जो दौरु आहे ऐं महांगाई जो सिलसिलो आहे। बहरहाल 70,000 सभ खां महांगी वॾी बजट वठण वारो असांजो अदाकार असद कुरैशी आहे। उन खां पोइ 5 नंबर ते बल्कि बराबर में ई 65,000 वठण वारी आपा शबीरा चन्ना, खैरा जे सिर जो खैर हुजे, ऐं आपा नसरीन जी बजट आहे 50,000 अधु लख रुपयो। दोस्तों आपा शबीरा चन्ना मोस्ट सीनियर आहे, 65,000 रुपीज़ मंथली बजट एग्रीमेंट कंदी आहे। ऐं पहिरियां सिलसिलो ॿियो हुयो, हिन वक़्तु कुझु ॿी सूरत हाल आहे, तंहिं करे आपा शबीरा चन्ना 65,000 रुपयनि ते हिन वक़्तु ड्रामे में कमु करे रही आहे। ऐं असांजी आपा नसरीन नाज़ ही 50,000 रुपीज़ ते कमु करे रही आहे। इन्हनि खां पोइ इन बजट में असांजा ख़ूबसूरत अदाकार सैयद निसार शाह, जेको मंथली हिन वक़्तु 50,000 रुपया वठंदा आहिनि। दोस्तों असांजे सिंध जा कॉमेडियन अदाकार होस्ट ऐं असांजे बहितरीन जोड़ी आहे सोराब सुमरो ऐं अलीगुल मला। हिननि जी बजट 1.5 लख रुपया आहे, जंहिंमें ही 2 in 1 हूंदा आहिनि। दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी हुजे त हिनखे लाइक कजो ऐं दोस्तों हिननि मां तव्हांखे कहिड़ो अदाकार पसंदि आहे कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ा सुठा अहिड़ियूं नयूं ड्रामनि जूं ख़बरूं ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।